कोटड़ी टाउन कमेटी ऑफिस अॻियां शहर में सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ SUP जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामशोरो कोटड़ी टाउन कमेटी ऑफिस अॻियां शहर में तालीम, पाणी जो मसइलो, ड्रेनेज सिस्टम, सफ़ाई जो निज़ाम जो बहितर करण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते जामशोरो प्रेस क्लब खां वापडा कॉलोनी लॻ टाउन कमेटी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो लॻायो वियो, जंहिंजी अॻुवाणी सागर बुर्दी, दरिया खान लगारी, ग़ुलाम शबीर बंग ऐं ॿिया करे रहिया हुआ। तफ़सील मूजिबि अॻुवाणनि जो चवणु हो त हिन ज़िले मां PP 20 सालनि खां मथे इलेक्शन में खटंदी रही आहे, पर शहरनि जा बुनियादी मसइला हल न करे सघी आहे, जंहिं करे हितां जो अवाम में बेचैनी पखियल आहे। सरकार खां हिननि मुतालबो कयो त हितां जा जाइज़ मसइला हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो।